नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में मेलाद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम आर्गनइज़ेशन पारां 13 सालियानी मेलाद कॉन्फ्रेंस शहर जे मेन रोड ते मुनक़द कई वई है, जंहिंमें उलमा इकराम ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई है। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे पाकिस्तान जे मशहूर बुज़ुर्ग दीनी आलम पीर करमुल्ला इलाही मारूफ दिलबर साईं चयो आहे त रबे अवल जो महीनो ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम जी विलादत जो महीनो है। इन महीने में घरनि मस्जिदनि ते चरागा करणु घुर्जे। आका जी आमद जो महीने खे मोमिन ईद वांगुरु करे मल्हाइनि था। इन चयो त मुसलमानो पंहिंजा अक़ीदा सुठा ऐं मज़बूत रखो, पंहिंजे रब पाक जे हर वक़्तु हर हाल में शुक्र अदा करियो। इन मौके ते कॉन्फ्रेंस में मेलाद ऑर्गेनाइजेशन कमेटी अॻवान बशीर खत्री, सलीम खत्री, अब्दुल कादिर बलाई, अमजद मेमन ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।